जी नाज़रीन, हाज़िर नेशनल ऑनलाइन न्यूज़ अलर्ट सां नौशर फिरोज़ ख़ान ज़मीर हुसैन लुंड जी रिपोर्ट ॾींदा त सिंध आबादगार गिरोवर्स जे ज़िले सदर मोहम्मद अमीन राजपर ऐं ॿियनि शुगर मिलनि पारां आबादगारनि खे 22 अरब रुपया राहतूं न ॾियण ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब पाची एहतजाज कंदे प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त सिंध हुकूमत ऐं शुगर मिल मालिकनि जी मिली भगत सबबि सिंध जा आबादगार परेशान आहिनि। हुकूमत सिंध हर फसल लहण वक़्तु आबादगारनि खे परेशान कंदी आहे। कणिक लहण वक़्तु पीपल्स पार्टीअ वारा बारदाणो पंहिंजे वाठनि खे ॾियारे बाक़ी आबादगारनि खे नज़रअंदाज कंदा आहिनि। बाद में वापारी मिली भगत करे घटि अघ ते कणिक ख़रीद करे आबादगारनि खे ॿिन्ही हथनि सां लुटींदा आहिनि ऐं वरी कमंद जे मुंद में अघु घटाए वरी आबादगारनि खे परेशान कयो वेंदो आहे। हाणे कमंद खे साल थी वियो आहे। नवाब शाह सकरन दादू बांधी अलनूर शुगर मिल ॾांहुं रहियल 22 अरब खां वधीक राहतूं आबादगारनि खे नथियूं ॾिनियूं वञनि। हारी ऐं ज़मींदार फाका कशीअ जी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। अदालत जे आयल फ़ैसिले ते बि अमल नथो कयो वञे। असांजो मुतालबो आहे त आबादगारनि खे हिकदमि राहतूं अदा कयूं वञनि, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।